من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. ويسألونك عن المحيض قل هو أذى فاعتزلوا النساء في المحيض ولا تقربوهن حتى يطهرن فإذا تطهرن فأتوهن من حيث أمركم الله إن الله يحب التوابين ويحب المتطهرين. نساؤكم حرث لكم فأتوا حرثكم أنى شئتم وقدموا لأنفسكم واتقوا الله واعلموا أنكم ملاقوه وبشر المؤمنين. ولا تجعلوا الله عرضة لأيمانكم أن تبروا وتتقوا وتصلحوا بين الناس والله سميع عليم. لا يؤاخذكم الله باللغو في أيمانكم ولكن يؤاخذكم بما كسبت قلوبكم والله غفور حليم. للذين يؤلون من نسائهم تربص 4 أشهر فإن فاءوا فإن الله غفور رحيم. وإن عزموا الطلاق فإن الله سميع عليم. والمطلقات يتربصن بأنفسهن 3 قروء ولا يحل لهن أن يكتمن ما خلق الله في أرحامهن إن كن يؤمن بالله واليوم الآخر وبعولتهن أحق بردهن في ذلك إن أرادوا إصلاحا ولهن مثل الذي عليهن بالمعروف وللرجال عليهن درجة والله عزيز حكيم. صدق الله العظيم. ऐं सवाल कनि था तोखां हैज़ जे बारे में। चो त इहा गंदगी आहे, पोइ पासो कयो तव्हां औरतुनि खां हैज़ जी हालत में ऐं न वेझा वञो तव्हां इन्हनि जे एतिरे ताईं जो पाक थियनि। पोइ जॾहिं पाक थियनि थियूं पोइ अचो तव्हां उन्हनि वटि उन जॻह खां जो हुकुम फरमायो आहे तव्हांखे अल्लाह ताला। बेशक अल्लाह ताला मुहबत करे थो तौबा कंदड़नि सां ऐं मुहबत करे थो पाकाई इख़्तियार कंदड़नि सां। तव्हां जूं औरतूं पोख आहिनि तव्हांजे लाइ, पोइ अचो तव्हां पंहिंजे पोख में जीअं चाहियो तव्हां ऐं अॻे कयो तव्हां पंहिंजे पाण जे लाइ, पंहिंजे नफ़्सनि जे लाइ ऐं डिॼो अल्लाह ताला खां ऐं ॼाणो त बेशक तव्हां मुलाक़ात कंदड़ आहियो इन्हीअ सां ऐं ख़ुशख़बरी ॾे तूं मोमिननि खे। ऐं न बणायो तव्हां, न कयो तव्हां अल्लाह जे इस्म मुबारक खे, अल्लाह जे ज़ात खे पेश पवंदड़ या ढाल या आॾ पंहिंजे क़स्मनि जे लाइ। चङाई करणु तव्हांजी ऐं परहेज़गारी करणु ऐं सुलह कराइणु माण्हुनि जे विच में अल्लाह ताला ॿुधंदड़ ॼाणंदड़ आहे। नथो पकड़ करे अल्लाह ताला तव्हां सां अजाई तव्हांजे क़स्मनि में, पर पकड़ करे थो तव्हां सां उन शइ सबबां जो कमायो तव्हांजे दिलनि। अल्लाह ताला बख़्शींदड़ बुरदबार आहे उन्हनि माण्हुनि जे लाइ जेके कसम खणनि था, ईला कनि था पंहिंजे औरतुनि खां। इंतज़ारु कराइणु आहे 4 महीना, पोइ जेकॾहिं मोटनि पोइ बेशक अल्लाह ताला बख़्शणहार बाझारो आहे। ऐं जेकॾहिं पको इरादो कयूं तलाक जो पोइ बेशक अल्लाह ताला ॿुधंदड़ ॼाणंदड़ आहे। ऐं तलाक याफ़्ता औरतूं, तलाक ॾिनल औरतूं इंतज़ारु कराईंदियूं पंहिंजे पाण खे, पंहिंजे नफ़्सनि खे 3 कुरू 3 तोहर। ऐं नाहे हलाल इन्हनि जे लाइ लिकाइणु, जंहिंखे पैदा फरमायो अल्लाह ताला इन्हनि जे रहमनि में, इन्हनि जे पेटनि में, इन्हनि जे बचे दाणियुनि में, जेकॾहिं ईमान आणनि थियूं अल्लाह ते ऐं आख़िरत जे ॾींहं ते। ऐं इन्हनि जा मुड़ुस वधीक हक़दार आहिनि इन्हनि जे मोटाइण जे इन्हीअ में, जेकॾहिं इरादो कनि सुलह जो, इस्लाह जो। ऐं इन्हनि औरतुनि जे लाइ आहे मिसाल हो जो इन्हनि औरतुनि ते आहे चङाईअ सां। मर्दनि जे लाइ इन्हनि जे मथां आहे दर्जो फ़ौक़ियत
अल्लाह ताला ज़बरदस्त हिकमत वारो आहे। सूरतुल बक़रा ॿियो सिपारो, सूरह बक़रा जो 28हों रुकू, आयत नंबर 221 खां 228 ताईं सॼो रुकू तर्जुमे समेत तिलावत कयोसीं। इन रुकू में अल्लाह ताला इज़्दिवाजी ताल्लुकात ऐं घरवारी जे ऐं मुड़ुस जे अहकामनि जो बयानु फ़रमायो आहे। पहिरीं आयत जेका असां पढ़ीसीं त सवाल कनि था तोखां हैज़ जे बारे में। इन जो शान नुज़ूल इहो आहे त यहूदियुनि में ईअं हूंदो हो त जॾहिं यहूदियुनि जे औरतुनि खे हैज़ ईंदो हो, माहवारी ईंदी हुई, मंथली ईंदी हुई, मिंसिस ईंदा हुआ, त पोइ उहे उन सां न खाईंदा हुआ न पीअंदा हुआ, बल्कि उनखे अलॻि जॻह में रहाईंदा हुआ। इहो यहूदियुनि में हुयो। ऐं नसारनि में वरी इहो दस्तूर हुयो, इन्हनि माहवारी वारे ॾींहंनि में उन्हनि सां गॾु बि रहंदा हुआ, मुजामत बि कंदा हुआ, माना घरवारी वारा हक़ बि अदा कंदा हुआ। मदीनतुल मुनव्वरा में हर क़िस्म जा माण्हू रहंदा हुया। इन जे लाइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबा इन मसइले जे मुतलिक़ साईं जन खां सवाल कयो। पोइ अल्लाह ताला इहा आयत नाज़िल फ़रमाई त तोखां हैज़ जे बारे में सवाल कनि था। पोइ अल्लाह ताला फ़रमायो त इहा जेका हैज़ आहे, हैज़ वारो खून आहे, रत आहे, ब्लड आहे, इहा गंदगी आहे, नापाकी आहे। लिहाज़ा जेसिताणी इहो हैज़ हूंदो त उन्हनि ॾींहंनि में मुड़ुस पंहिंजे घरवारीअ सां हम बिस्तरी नथो करे सघे। सिर्फ़ु हम बिस्तरी न कंदो, बाक़ी उन जे हथ जी पकल मानी खाई सघे थो, उन सां गॾु वेही सघे थो, उन सां हिकु खट या बेड ते सुम्ही सघे थो। सिर्फ़ु उन जो जेको इज़्दिवाजी ख़ासि हक़ आहे सिर्फ़ु उहो अदा न कंदो, बाक़ी जेके उन जा ताल्लुकात आहिनि उन जी शरीयत इजाज़त ॾिनी आहे। अल्लाह ताला फ़रमायो त तव्हांजूं घरवारियूं तव्हांजूं पोख आहिनि। तव्हांजो नुत्फ़ो जेको आहे, मर्द जो जेको इज़्दिवाजी शादी जे ताल्लुकात खां बाद में इंसान जे अंदरों जेको नुत्फ़ो निकिरे थो, इहो बमंज़िले ॿिज जे आहे ऐं ॿार बमंज़िले पैदावार जे आहे ऐं औरत बमंज़िले हिकिड़े ज़मीन जे आहे। ज़मीन में जीअं ॿिज छटिबो आहे उन मां फ़सुलु पैदा थींदो आहे। शादी खां बाद में ज़ाल मुड़ुस जे इख़्तिलात सां, उन जे ताल्लुकात सां, पोइ उन मां अल्लाह ताला उन्हनि खे औलाद ॾिए थो। इहो उन्हनि जी जेका आहे पैदावार आहे। बाक़ी अॻिते अल्लाह ताला फ़रमाए इहे तव्हांजूं पोख आहिनि, जीअं तव्हांखे वणे तव्हां अचो। इन जो इहो मक़सदु आहे त ज़ाल मुड़ुस खे जिन आज़ा में अल्लाह ताला उन्हनि जे हक़ अदा करण जो हुकुम कयो आहे, उन्हनि आज़ा खे इस्तेमालु करिणो आहे। उन खां सवाइ ॿियनि आज़ा खे इस्तेमालु करणु नाजाइज़ आहे, हराम आहे, ग़लति आहे। छो त ॿिया जेके उज़वा आहिनि उहे उन्हनि में पैदावार जी सलाहियत अल्लाह ताला न रखी आहे, तंहिंजे करे मनो आहिनि। ऐं बाक़ी जेको आहे जहिड़े बि तरीक़े सां शरीयत इजाज़त ॾिनी आहे ज़ाल मुड़ुस पंहिंजे ताल्लुकात खे अदा कनि। शरीयत उनखे कोई बि तरीक़ेकार में पाबंद न कयो आहे, कहिड़े बि तरीक़ेकार सां कनि, पर आज़ा उहे इस्तेमालु कंदा जिन जो अल्लाह ताला हुकुम फ़रमायो आहे। तंहिंजे करे कुझु माण्हुनि जो इहो ग़लति ख़्यालु आहे त माण्हू खे जीअं वणे तीअं औरत खे इस्तेमालु करे, उन जे हर उज़वे खे इस्तेमालु करे, उन जे अॻे उज़वे खे बि इस्तेमालु करे त उन जे पोएं उज़वे खे बि इस्तेमालु करे। इहा बिल्कुलु ग़लति आहे, बातिल आहे। उन जे पोएं उज़वे खे इस्तेमालु करणु अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमाए अहिड़े माण्हू ते लानत आहे जेको पंहिंजे घरवारीअ सां इन अंदाज़ सां पंहिंजे घरवारी जा हक़ अदा करे थो। अहिड़े माण्हू ते अल्लाह जी लानत आहे जेको ग़लति उज़वे में इहा पंहिंजी ख़्वाहिश पूरी थो करे। हाणे असांजे मुआशिरो
केतिरो ई शरई अहकामनि में निकाह वारे तालुकात खां बाद में बि गुनाहनि में मुब्तला था थी वञनि। तंहिंजे करे अलाह ताला हिन खे बयानु फ़रमायो आहे। ऐं उन ग़लति उज़वे जे इस्तेमाल सां माण्हू जो जेको तुख़ुम आहे, माण्हू जो जेको नुत्फ़ो आहे, जेको ॿिज आहे, इहो ज़ाया थो थिए। ऐं इन जे बारे में माण्हू खां क़यामत जे ॾींहुं सुवालु थींदो त इन खे काथे इस्तेमालु कई, कीअं उन खे ज़ाया कई। एसि ताणी इहा मुख़्तसर इन जो तफ़सीर ऐं ॻाल्हि ॿोल पूरी थी वई। अॻिते जेका आहे, अलाह ताला फ़रमाए ला तजअलुल्लाह उर्ज़तन लिअयमानिकुम। अलाह ताला फ़रमाए अलाह जे इस्म मुबारक खे, अलाह जे नाले खे पंहिंजे क़स्मनि जी ढाल न बणायो। पंहिंजे दुनियावी मक़ासिद ऐं अग़राज़ जे लाइ अलाह जे नाले खे इस्तेमालु करे कूड़नि क़स्मनि जे लाइ उनखे इस्तेमालु न कयो। इन आयत जो शान नुज़ूल इहो आहे त अब्दुल्ला बिन रवाहा ऐं उन जो दामाद बशीर बिन नौमान में कंहिं ॻाल्हि ते तकरार थी पियो। अब्दुल्ला बिन रवाहा कसम खयो त मां न तव्हां सां मिलंदुमि, न तव्हां सां ॻाल्हाईंदुमि, न तव्हां जे कंहिं भलाई ऐं बुराई में दख़ल अंदाज़ी कंदुमि। उन खां पोइ अब्दुल्ला खां जॾहिं कोई उन बारे में का ॻाल्हि कंदो हो ऐं चवंदो हो, इहो चवंदो त मां त अलाह जो कसम खणी छॾियो आहे त इन जे लाइ मां कुझु नथो करे सघां। उन ते अलाह ताला इहा आयत नाज़िल फ़रमाई त अलाह जे नाले खे पंहिंजे क़स्मनि जे लाइ आड़ न बणायो, ढाल न बणायो। पंहिंजे रिश्तेदारनि में सलूक कराइण, अहसान कराइण जे लाइ, तक़वा ऐं परहेज़गारी जे कमु करण जे लाइ, माण्हुनि में सुलह कराइण जे लाइ क़स्मनि खे बहानो न बणायो त मां कसम खणी छॾियो आहे मूंखे करिणो न आहे। ईअं न कयो, पंहिंजे क़स्मनि जो कफ़ारो ॾियो ऐं जेको आहे क़स्मनि खे टोड़ियो, नेकी जा कमु कयो। हदीस में आहे जेको माण्हू नेक अमल जे छॾण ऐं न करण ते कसम खणे थो, उन ते वाजिबु आहे त उहो नेक कमु करे ऐं उन कसम जो कफ़ारो अदा करे। माण्हुनि जो इहो ख़्यालु हूंदो आहे जॾहिं माण्हू कंहिं शइ ते कसम खणे थो, शइ ख़्वाह सुठी हुजे या बुरी हुजे, उन ते क़ाइमु रहणो आहे। अलाह ताला उन खां मनो फ़रमायो आहे ऐं ॾसियो आहे त कसम जे करे नेक कमनि खे न छॾियो। अहिड़ी हालति में कसम खे टोड़े करे उन जो कफ़ारो अदा कयो ऐं नेक कमु कयो। मसलन हिकिड़ो माण्हू चए थो त मां मस्जिद न वेंदुमि, कसम खणी छॾी, या चए थो त मां नेकी कंदुमि ई कोन, न रोज़ा रखंदुमि, न निमाज़ पढ़ंदुमि। हाणे इहो कसम खई, इहो कसम पूरो करे या निमाज़ पढ़े, कसम खे टोड़े, कसम जो कफ़ारो भरे, निमाज़ बि पढ़णी पवंदसि, रोज़ा बि रखणा पवंदसि, चङाई बि करणी पवंदसि। हाणे ईअं न कंदो त मां कसम खणी छॾिया त मूंखे चङाई करणी ई कोन्हे का। अलाह ताला मना फ़रमायो। अलाह ताला तव्हांजे उज़रनि खे ॿुधण वारो आहे, तव्हांजे नियतुनि खे ॼाणण वारो आहे। इन्हनि खे ईअं न कयो जो पोइ कुझु कसम अहिड़ा आहिनि जिन ते तव्हां खां आख़िरत में मुआख़ज़ो थींदो। कसम टे क़िस्म आहे। हिकिड़ो यमीन लग़व। यमीन लग़व इहो आहे जीअं अरबनि में आहे ला वल्लाह, बला वल्लाह, ॻाल्हि ॻाल्हि ते इहो, इन कसम में कोई बि गुनाह कोन्हे। जीअं असां सिंधियुनि में थींदो अलाह सां, सच पच अलाह सां, अलाह सां। त हाणे अहिड़े क़िस्म जो अरबनि खे बि आदत हूंदी ला वल्लाह बला वल्लाह, त इहो इन खे चइबो आहे यमीन लग़व अजाई, इन ते काई बि पकड़ कोन्हे का। ॿियो क़िस्म आहे यमीन ग़मूस। इहो उहो कसम आहे जो कंहिं गुज़िरियल ॻाल्हि ते ॼाणी वाणी कूड़ो कसम खणिजे। त इमाम आज़म रहमतुल्लाह अलैह अहिड़े क़िस्म जे कसम ते अलाह ताला फ़रमायो ला युआख़िज़ुकुमुल्लाहु बिमा कसबत क़ुलूबुकुम। अलाह ताला इन ते तव्हां खां पकड़ कोन कंदो, बल्कि इन जो इहो आहे त हाणे तौबा करे ऐं इस्तिग़फ़ार करे, दुनिया में उन ते कोई कफ़ारो न आहे। टे क़िस्म आहे कसम जो यमीन मुनआक़िदा। हिकिड़ो थियो यमीन लग़व अजाई, ॿियो थियो यमीन ग़मूस, ऐं इन जो इहो आहे त तौबा कजे, इस्तिग़फ़ार कजे। टियों क़िस्म आहे यमीन मुनआक़िदा। यमीन मुनआक़िदा ईअं आहे त माण्हू कसम खणे त मां आईंदा हीउ कमु न कंदुमि। मिसाल तौर ते मां जीअं चयो त कोई माण्हू चए थो त मां फलाणे सां न ॻाल्हाईंदुमि, मस्जिद में न ईंदुमि, रोज़ो न रखंदुमि, निमाज़ न पढ़ंदुमि, हज न कंदुमि, सदक़ात ख़ैरात न कंदुमि। इहे सभु गुनाह जा कसम खईं त हाणे कसम टोड़े ऐं इन जो कफ़ारो भरे ऐं इन खे इहे नेक कमु करणा पवंदा। जेकॾहिं ईअं न कंदो त पोइ इन खां क़यामत जे ॾींहुं पकड़ थींदी। अलाह ताला ईअं फ़रमायो आहे। इन खे चइबो आहे यमीन मुनआक़िदा।
आख़िरी आयतूं जेके अल्लाह ताला बयानु फ़रमायूं आहिनि लिल्लज़ीन युअलून मिन निसाइम तरब्बुसु अर्बअति अशहुर, जेके माण्हू कसम खणनि था पंहिंजे ज़ालनि जे बारे में, इन जो शान नुज़ूल या मसइलो हीअं आहे त अरबनि में इहो दस्तूर हूंदो हो, जॾहिं घरवारी खां तंग थी वेंदा हुआ कसम खणंदा त हाणे तो वटि न ईंदुमि। जाहिलियत में औरत खे सताइण जे लाइ हिकिड़ो इहो तरीक़ो हूंदो हो त औरत न जेको आहे बेवाह थींदी हुई ऐं न वरी मुड़ुस वारी रहंदी हुई, उनखे छॾे ॾींदा, चवंदा त मां तोॾे वेझो न ईंदुमि, पंहिंजे मुड़ुस वारा हक़ तोसां अदा न कंदुमि। पोइ इन खे जेकॾहिं हिकिड़ो माण्हू इहो कसम खणी ऐं 4 महीननि ताईं पंहिंजे ज़ाल जे वेझो नथो वञे, 4 महीना बराबरि वेझो न वियो ऐं इहो कसम खयो ऐं इहा ॻाल्हि कई हई त हाणे इन जे ज़ाल खे 4 महीननि जे गुज़रण खां पोइ तलाक अची वेंदी पंहिंजो पाण, भली तलाक जा लफ़्ज़ चए या न चए। इन खे शरीयत में चइबो आहे ईला। ईला माण्हू हाणे केॾा माण्हू शरीयत खां पोइते पियल आहिनि, अलाए केतिरा अहकाम, हालांकि शरीयत खां अणॼाणी जे करे माण्हू भली निकाह हुयो पर अहिड़ा लफ़्ज़ इस्तेमालु करे, अहिड़ा कलमा इस्तेमालु करे जेको ज़ाल वारो मुक़दस रिश्तो निकाह वारो उहो टुटी थो वञे ऐं माण्हू ज़िना कंदा रहनि था। हाणे ईअं जेकॾहिं माण्हू कसम खईं 4 महीना मां ज़ाल जे वेझो न वेंदुमि ऐं 4 महीना बराबरि ज़ाल जे वेझो न वियो, 4 महीननि खां पोइ इन जी ज़ाल इन जे मथां हराम थी वई, इन खे तलाक बाइन अची वई, हाणे इन जे लाइ हलाल न आहे जेसि ताणी नओं निकाह नथो करे। इन खे चइबो आहे शरीयत में ईला। इहो 4 महीना जेकॾहिं इन खे रुजू करिणो आहे 4 महीननि खां पहिरियों रुजू करे सघे थो, पोइ इन जी घरवारी बिना जेको आहे नए निकाह जे वापसि थी वेंदी, पर इन खे कसम जो कफ़ारो भरणो पवंदो ऐं कसम जो ॾंड भरणो पवंदसि। एसि ताणी इहा कसम जे ईला जी ॻाल्हि पूरी अथई। आख़िरी आयत में अलाह ताला फरमायो वल मुतल्लक़ातु यतरब्बस्न बिअन्फुसिहिन्न सलासत क़ुरू, जिन औरतुनि खे तलाक थी अचे उहे 3 तोहर पंहिंजो पाण खे इंतज़ारु कराईंदियूं ऐं इन्हनि जे लाइ इहो हलाल न आहे त जेको इन्हनि जे पेट में, इन्हनि जे रिहमनि में इन्हनि खे हमल आहे त इन खे लिकाइण इन्हनि जे लाइ जाइज़ न आहे। हाणे असां वटि तलाकूं थियनि थियूं, तलाक थियण खां पोइ औरत खे 3 मंथलियूं 3 माह वारियूं इंतज़ारु करिणो आहे, इद्दत में वेहणो आहे। हाणे असां वटि ईअं थो थिए अॼु तलाक मिली ॿिए ॾींहं ते ॿिए जेको आहे निकाह कराए था छॾनि, शरीयत जे बिल्कुलु सफ़ा ख़िलाफ़ु आहे। असां इद्दत सम्झूं था त बसि मुड़ुसु मरी वञे त पोइ इद्दत आहे, बाक़ी इद्दत आहे ई कोन। जेकॾहिं मुड़ुसु तलाक थो ॾिए त इन औरत खे 3 मंथलियूं 3 माह वारियूं इंतज़ारु करिणो आहे, पोइ इन खां बाद में निकाह इन खे करिणो आहे। अलाह सिंह फरमायो जेकॾहिं पर इन्हनि खे पेट आहे त पोइ इहो ॿुधाइनि त इन्हनि खे पेट आहे, छो त अॻिते हली करे नसब न मिली वञनि, हिकिड़े मर्द जो पाणी ॿिए मर्द जे पाणी सां न मिली वञे, जेको ॿारु ॼमंदो उहो कंहिंजो थींदो। जॾहिं इंतज़ारु कराईंदियूं पेट हूंदियूं पोइ ॿारु ॼमे त पोइ ख़बर पवंदी। तंहिंजे करे इन जे लाइ इहो आहे। बाक़ी इद्दत जो मसइलो आहे, जेकॾहिं नंढी आहे बालिग़ न आहे या वॾी उमिरि वारी आहे जंहिंखे हैज़ नथो अचे उन खे तलाक थी अची वञे, पोइ उहे 3 महीना इंतज़ारु कंदियूं, 3 महीना पूरा, बसि 3 महीना भली माना हैज़ अचेनि या न अचेनि नंढी उमिरि वारी खे। बाक़ी जंहिंखे हमल आहे पेट आहे इन जी इद्दत आहे वज़ाए हमल, माना ॿारु ॼणे इद्दत। पोइ हाणे ॿारु 9 महीननि खां पोइ ॼणे त 9 महीना इद्दत आहे, ॿारु सुभाणे ॼणे त हिकिड़े ॾींहं खां पोइ हुनजी इद्दत पूरी थी वेंदी। अलाह ताला फरमायो त इन्हनि जे पेटनि में जेको आहे, रहमनि में जेको आहे, इन्हनि खे न लिकाइनि ताकी नसब जो अॻिते हली करे मसइलो न थिए। ऐं इन्हनि जा मुड़ुस इन्हनि खे मोटाइण जे वधीक हक़दार आहिनि। ऐं असांजे मुआशिरे में ज़ुल्म वॾो इहो आहे, कॾहिं कॾहिं मुड़ुस कावड़ में तलाक ॾींदो आहे 1 या 2, रुजू करणु चाहींदो आहे, पोइ उन जा वरी जेके हूंदा आहिनि छोकिरी वारा उहे उन खे मोटाइण न ॾींदा आहिनि जोश में कावड़ में। अलाह ताला फरमाए जेकॾहिं मुड़ुसुनि सां रुजू करणु थो चाहे, मोटाइण थो चाहे त पोइ इहो वधीक हक़दार आहे। हरू भरू वरी तव्हां नओं मुड़ुसु उनखे छो था ॾियो, छो जेको आहे ॿिए कंहिं जे वरी हवाले कयो था। बाक़ी आख़िरी इन आयत जे हिसे में अलाह ताला फरमायो इन्हनि औरतुनि जा बि हक़ मर्दनि ते आहिनि, चङाई सां सुहिणाईअ सां मर्दनि जे मथां बि औरतुनि जा हक़ आहिनि। ऐं वरी मर्दनि जो अलाह ताला मर्दनि जी फज़ीलत रखी आहे औरतुनि ते। मर्दनि जी कहिड़ी फज़ीलत आहे त तलाक जो हक़ मर्द खे आहे,
ख़र्च पखो मर्द खे ॾियणो आहे। जेकॾहिं तलाक जो हक़ औरत खे हुजे हा न को घर हले ई कोन हा। औरत हिकु त सिन्फ़ नाज़िक आहे, मर्द खां अकुल में बि घटि आहे, जज़्बाती बि घणी आहे। रोज़ पोइ तलाक हिन जे हथ में हुजे हा त को घर हले ई कोन हा। तंहिंजे करे अलाह ताला फ़रमाए मर्दनि खे औरतुनि जे मथां फ़ज़ीलत आहे, मर्दनि ऐं औरत में। बाक़ी इहो कानून क़ाइदो मर्द खे औरत जे मथां फ़ज़ीलत आहे, इहो आहे दुनिया में। आख़िरत में जन्नत में दराजात में इहो कोई बि फ़र्क़ु न हूंदो। अलाह ताला फ़रमाए त अलाह ताला जी ज़बरदस्त ताक़त आहे, उन्हनि जूं पंहिंजूं हिकमतूं आहिनि। इंशाअल्लाह ज़िंदगी रही त वरी सुभाणे वारे रुकू में बि तलाक जा मसइला अलाह ताला तफ़सील सां बयानु कया आहिनि। तलाक बाइन, 2 तलाक़ूं, तलाक मुग़ल्लज़ा 3 तलाक़ूं। इंशाअल्लाह ताला ज़िंदगी रही त वरी सुभाणे इहे मसइला पढ़ंदासीं। रब्बना आतिना फ़िद दुनिया हसनतम व फ़िल आख़िरति हसनतम व क़िना अज़ाबन्नार। अल्लाहुम्मा इन्नका अफ़्वुन करीमुन तुहिब्बुल अफ़्व फ़अफ़ु अन्ना। सल्लल्लाहु तआला अला खैरि ख़ल्क़ि मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व अला आलिहि व सहाबिहि अजमईन। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।